घोटकी में सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारेजो जो भाइटियो ऐं SP जाम ज़फ़रुल्लाह खान धारेजो जो पुटु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार जाम नौशेरवान खान धारेजो टाउन कमेटी आदलपुर जे वार्ड नंबर 1 ते बिना मुक़ाबले कामयाब थी वियो, जंहिंजी कामयाबी जो नोटिफिकेशन रिटर्निंग ऑफिसर प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़ पारां जारी कया विया आहिनि। उन मौक़े ते जाम नौशेरवान खान धारेजो चयो त मां टाउन कमेटी आदलपुर वार्ड नंबर 1 जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि ऐं आवाम जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूं ते एतमाद करे मूंखे बिना मुक़ाबले कामयाब करायो। इंशाअल्लाह आदलपुर जी आवाम जी ख़िदमत कंदुसि ऐं संदनि एतमाद ते पूरो लहण जी कोशिश कंदुसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।